सिंधु दरिया मथां 6 नवां केनाल अॾण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ ख़ैरकुनाथन शाह सगा जे अॻुवाण कारकुननि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं केनाल कढंदड़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त केनाल कढी सिंध सुकाइण वारो मंसूबो वापसि वरितो वञे। 1991 वारे पाणी मुआहिदे खे रद्द करे नओं मुआहिदो करे 60% पाणी सिंध खे ॾिनो वञे। इन मौक़े ते सिगा जे अॻुवाणनि सदर कुर्बान अली बुघियो, सिगा जे ख़ज़ानची डॉक्टर अरबाब अली शाह, सगा जे कारोबारी कमेटी मेंबर बख़्त बुरड़ो, पुरत मज़ामती तहरीक जे अॻुवान माजिद अली बुघियो, सगा केन शाह जे जनरल सेक्रेटरी नवीद अली बुघियो, इतलात सेक्रेटरी बरकत अली चांडियो, खादिम सोढर बशीर गाडी ऐं ॿियनि अॻुवाननि ख़िताब कयो। नामंजूर 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 अॼु असीं सिगा शाह नाथन शाह पारां सिंधु दरिया ते ठहंदड़ 6 नवनि केनालनि जे ख़िलाफ़ निकिता आहियूं ऐं असीं पाकिस्तान जे हुकूमत सां मुतालबो था करियूं त तव्हां जेको सिंध सां नाजाइज़ी पिया करियो उहा बिल्कुलु ख़तमु करियो। उथिया आहियूं ऐं इहो असां 6 केनालनि खे असां सिंध दुश्मनी करार जेको आहे केनाल ॾियूं था ऐं पाकिस्तानी सालमे जे ख़िलाफ़ु केनाल ठाहिनि था ऐं पाकिस्तानी फेडरेशन खे नुक़सानु सम्झूं था। असां कहिड़ी हालत में असां इहे केनाल ठहणु ॾींदासीं। कमल सिंध जेको आहे सो सरापा एहतजाज आहे। अॼु सिगा जे तरफ़ां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे तरफ़ां ख़ैरकुनाथन शाह में असां जेको इहो मुज़ाहिरो कयो आहे, हीअ जेके सिंधु दरिया ते केनाल ठहनि था उहे असांखे न मंज़ूर आहिनि। केनाल असांजी सिंधु दरिया असांजी ज़िंदगी आहे, पाणी असांजी ज़िंदगी आहे। असां सिंधु दरिया ते कंहिं सूरत में केनाल ठाहिणु न ॾींदासीं। ग्रीन इनिशिएटिव जे नाले ते सिंधु दरिया ऐं उनजे मुआवज़ जेके दरिया आहिनि उन्हनि ते वफ़ाक़ तरफ़ां 6 केनालनि जो प्रोजेक्ट जेको आहे सो लॉन्च करणु थिए थी। सिंधी अवाम इन्हनि 6 केनालनि जे मुकमल तौर ते ख़िलाफ़ु आहे, उनखे मुकमल रद्द करे थी। प्रोजेक्ट 1945 जे प्रोजेक्ट मुआहिदे मुताबिक़ जॾहिं ठाहियो था त सिंध खां पुछा कयो, न त ॿी सूरत में सिंध कॾहिं बि उनखे क़बूल न कंदी। सिंधु दरिया ते जेको अॼु असां रैली कढी आहे सिगा मर्कज़ जे तरफ़ां असांखे फतवो आयो त सिंधूअ ते केनाल 6 केनाल नामंज़ूर आहिनि। इहे जेके वफ़ाक़ 6 केनाल ठाहे थी इन्हनि खे हिकदमि ख़तमु कयो वञे। असां जेसिताईं सिसी में साह आहे तेसीं ताईं असां जेको आहे सो एहतियात कंदा रहंदासीं ऐं रैलियूं हलंदियूं रहंदियूं। ऐं अॼु असां हिते निकिता आहियूं, सुभाणे असां अॻिते निकिरंदासीं, इस्लामाबाद ताईं वेंदासीं, कराची ताईं वेंदासीं। असां चऊं था हे जेको वफ़ाक़ 6 केनाल करे थी न, हिनखे हिनमहिल जो हिनमहिल ख़तमु करे